साईं डोर जो बहता डोर चए थो त जीअं तूं चवी तीअं लड़ी की न लणा कारी हर कपर में अथई गूना गून घणा पर जेको न अचे साम्हूं तंहिंजा लाहे सिर लुणा मता मोह ॾे मेहणा इन्हीअ करे मास्तर चए। साईं डोर ॾिनोसीं हाणे डोर जी आहे खोलणी। डोर जी खोलणी आहे हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जी बकरी जॾहिं धण खां छेॾी वई हुई, पोइ धण खां जो छेॾी वई त झंग में वई, पोइ साम्हूं शींहं अची वियसि। पोइ शींहं खे चए पई त मां मता मुंहिंजे वेझे आयो आहियां, मां हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जी बकरी आहियां। पोइ हाणे शींहं ॻाल्हाए थो बकरी सां, चएसि थो त जीअं तूं चवीं तीअं लड़ी की न लणा, चई त जीअं न तूं सम्झी थी मां ईअं न कंदुसि। कारी हर कपर में अथई गूना गून घणा। ॿिया बि शींहं बलायूं जानवर घणा आहिनि, पर जेको न अचे साम्हूं तंहिंजा लाहे सिर लुणा। जेको साम्हूं ईंदो न मां उनखे बि मारींदुसि, मां तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि। मता मोह ॾे मेणा, इन करे मास्तर चए मता तुंहिंजी हिफ़ाज़त न कंदुसि त मता मोह बि मूंखे हज़रत हुसैन अलैहिस्सलाम मूंखे मेणा ॾे। इहो डोर ईअं हुयो, सम्झे न साईं। डोर भं त जीअं तूं पाखड़ा रखी पलक तनीअ ते तोॾीअ कई तवार, इहा किणक कवांट जी दोस्त ॿुधी दिलदार। पुछा मंझां पतो मिलियसि, पुछा मंझां पतो लॻसि पूरा मिलियसि पार। करे सुघड़ सोच वीचार, इहे सिटूं ठाहियूं अज़ीम चए। पाखड़ा रखी पलक तनीअ ते तोॾी कई तवार, जेॾी महिल मिराज में डोर ठहियल आहे, जेॾी महिल साईं जन मिराज ते विया हुया, पोइ उते हिननि खे हिकिड़ो आवाज़ु आयो हुयो। पोइ हुननि पुछा कई त इहो आवाज़ु छाजो आहे? पोइ चयनि त इहो हज़रत बिलाल जी जुती जो आवाज़ु आहे, जेको मस्जिद में वञे थो पियो आज़ान ॾियणु फजर जी। पाखड़ा रखी पलक तनीअ ते तोॾीअ कई तवार, इहा किणक कवांट जी दोस्त ॿुधी दिलदार। इन जुती जो आवाज़ु साईं जन ॿुधो, पुछा कयसि, पुछा मंझां पतो लॻसि पूरा मिलियसि पार। पुछा कयसि त पोइ ख़बर पियसि त बिलाल जी जुती जो आवाज़ु आहे। करे सुघड़ सोच वीचार, इहो डोर ठाहियो अज़ीम चए।